सेवण मावा के आगा क्यों गोठ शेर खान सोलंगी में दास्तर वाह में 4 मासूम निंगरियूं बुढ़ी फौत थी वियूं आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे सेवण मां ॻोठ शेर खान सोलंगी में दांस्तर वाह में 4 मासूम निंगरियूं बुढ़ी फौत थी वियूं आहिनि। फौती निंगरियुनि जी सुञाणप महनाज़ सोलंगी, गुलनाज़, अस्मा ऐं अमनी सोलंगी तौरु थी आहे। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। अफ़सोसनाक ख़बर आहे सेवण मां असां शेयर कयूं पिया। ॻोठ शेर खान सोलंगी में दांस्तर वाह में 4 मासूम निंगरियूं बुढ़ी फौत थी वियूं। ॾुखंदड़ ख़बर आहे तव्हांखे ॾियूं पिया। फौती निंगरियुनि जी सुञाणप महनाज़ सोलंगी, गुलनाज़, अस्मा ऐं अमड़ी सोलंगी तौरु थी आहे, जॾहिं त निंगरियुनि जा लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। राब्तो कयो आहे सेवण में गुलशेर बलोच सां। गुलशेर, आगाह कजो हिन ॾुखंदड़ वाक़े बाबति। जी बिल्कुलु अफ़सोसनाक वाक़ियो पेश थियो आहे। ॻोठ शेर खान सोलंगी वटि दानस्तर वाह में विझण दौरान 4 जेके निंगरियूं आहिनि उहे बुढ़ी जेके फौत थी वियूं आहिनि, जंहिंमें 8 साल आहे महनाज़, 6 सालनि जी आहे नाज़, 9 सालनि जी आहे आसमा ऐं जॾहिं त 7 सालनि जी इमड़ी आहे। हिन वक़्तु जेको आहे सो टोबन ज़रिए उहे लाश कढी जेको आहे सो सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट आंदो वियो आहे, जिते जेको आहे सो ज़रूरी कार्रवाई बि ऐं हिन वक़्तु जेको आहे सो लाश जेके आहिनि से वारसनि हवाले कया विया आहिनि। जॾहिं त ख़बर बाज़ या पिण ॾियण खां पोइ सॼे शहर जेके शहरी आहिनि उहे हिन वक़्तु अस्पताल पहुची विया आहिनि, जॾहिं त वारसनि में हिन वक़्तु जेको आहे सो कोहराम आहे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी गुलशेर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।